मूं सोचे छॾियो आहे बचुल सिजावल ॾे भलो साईं खणी वेंदुसि। उन ॾे भलो साईं तॾहिं खणी वञ जॾहिं हुन ज़बरदस्ती छोकिरीअ खे रायो हुजे। छोकिरी त असांजी पंहिंजी मर्ज़ीअ सां रही पई आहे हुते। मर्ज़ी सां रहियल हुजे या ज़बरदस्ती छोकिरियुनि खे वापसि करणी पवंदी। मूं सोचे छॾियो आहे बचुल सिजावल ॾे भलो साईं खणी वेंदुसि। भलो साईं खणी वञणो थी त नवाब खान ॾे खणी वञ त असांजी छोकिरीअ मां हथा कढे। भलो साईं नवाब खान ॾे मां खणी वञा तोखे ॻोठ जूं मस्जिदूं ॾिठल कोन्हनि छा? अड़े निभागा कंहिं जाइ जा असां तुंहिंजे करे मुसीबत में पिया आहियूं। तव्हां मुसीबत में आहियो बाक़ी असांजे मथां का मुसीबत कोन्हे। आज़ार में तव्हांजी छोकिरी न आहे, मुंहिंजी छोकिरी बि मौत जे मुंहं में वेठल आहे। इहो त चवां थो अधी बचुल इन मसइले जो हल इन कमदार लीमे वटि आहे। कमदार छा हूंदा आहिनि? रेसन जा राज़दार, उन्हनि जी साॼी बाह। जेकॾहिं लीमो सचाई ते चढ़े ऐं वञी नवाब खान जे साम्हूं बीहे न त पूरे ॻोठ जा हारी ऐं नवाब खान पाण लीमे जो साथ ॾींदा। लीमे जी केॾी ले आहे लीमे खे त ख़बर ई कान्हे का। सालू इहो सच थो चवीं? हा लीमा तूं रुगो हिमत ॾेखार। तुंहिंजे साम्हूं रेस नवाब खान जी हैसियत छा आहे? इहा ॻाल्हि आहे त पोइ सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।